रोहड़ी भरिसां जवाबदारनि पारां नौजवान नारी खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश मज़ाहमत करण ते गोली लॻण सबबि नारी क़तल। पिटनी थाणे जे हद ॻोठ वॾी पिटनी में हथियारबंद जवाबदारनि पारां और बिरादरी जे नौजवान नारी पूजा ओड खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कई वई। नारी ऐं संदसि वारसनि पारां मज़ाहमत करण ते हथियारबंद जवाबदारनि फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में नारी मारिजी वई आहे। मक़तूल नारी जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त लाशारी बिरादरी जे माण्हुनि संदन घर ते हमलो करे नारी पूजा खे अगवा करण जी कोशिश कई। मज़ाहमत करण ते हथियारबंदनि जे फायरिंग में नारी मारिजी वई आहे। इतला ते पिटनी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल नारी जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वेंदो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे रोहड़ी खां, जिते हथियारबंद जवाबदारनि हथां नौजवान नारी मारिजी वई आहे। पिटनी थाणे जे हद ॻोठ वॾी पिटनी में हथियारबंद जवाबदारनि ओड बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवान नारी पूजा ओड खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश कई। नारी ऐं संदसि माइटनि पारां मज़ाहमत करण ते हथियारबंदनि जे फायरिंग में नारी क़तल थी वई। इतला ते हद जी पुलिस पहुची नारी जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो, जिते क़ानूनी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वेंदो। मक़तूल नारी जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त लाशारी बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि घर में दाख़िल थी पूजा ओड खे अगवा करण जी कोशिश कई। मज़ाहमत करण ते जवाबदारनि जे फायरिंग में संदन नौजवान नारी मारिजी वई आहे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। HSTV न्यूज़ रोहड़ी।